टंडो रहीम ख़ान भरिसां मस्जिद की अदावत में रंडक विझंदड़ पुलिस ऐं बाअसर माण्हुनि ख़िलाफ़ ॻोठाणनि एहतजाज कयो आहे। ॻोठ अर्ज़ मोहम्मद शाहानी वासी अहमद शाहानी, बहादुर शाहानी ऐं ॿिनि HSTV अॻियां एहतजाज कंदे दायो आहे त हू पंहिंजे ॻोठ में मस्जिद तमीर कराए रहिया आहिनि, पर जमाली बिरादरी सां ताल्लुक़ रखंदड़ माण्हुनि पुलिस जे ज़ोर ते रंडक विझी मस्जिद जो कमु बंदि कराए छॾियो आहे। हुननि चयो त मस्जिद जो कमु गुज़िरियल केतिरनि ॾींहंनि खां जारी आहे ऐं हाणे कमु मुकमल थियण खां अॻु रंडकूं विझी खेनि परेशान कयो पियो वञे। ॻोठाणनि DC दादू SSP दादू समेत ॿियनि वसवारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त संदन एहतजाज जो नोटिस वठी मसइले खे हल करे परेशानी ख़तमु कई वञे। समीर जंगवाणी, HSTV न्यूज़, टंडो रहीम ख़ान।